असां सां कल्ह तमामु घणो ज़ुल्म थियो आहे। इंसाफ़ जे ओसीड़े में मारवी टाउन जा रवासी MNN TV जे हेड ऑफिस पहुची विया। हैदराबाद जे कासमाबाद वारे इलाइक़े मारवी टाउन जे रवासी जे घर मथां भिटाई नगर पुलिस रात देर सां बिला जवाज़ चढ़ाई करे नेक मर्द अयूब मेमण ऐं संदसि मासूम पुट खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तारी खां पोइ इलाइक़े वासी वॾे तादाद में भिटाई नगर थाणे आॾऊं गॾु थी विया। राति 3 बजे MNN TV न्यूज़ पारां SSP हैदराबाद सां जॾहिं राब्तो कयो त हुन मामले जो संजीदगी सां नोटिस वठंदे बिला जवाज़ गिरफ़्तार थियल अयूब मेमण खे फ़ौरन आज़ादु करण जो हुकुम ॾिनो। अहिड़ी सूरत हाल खां पोइ सियासी समाजी ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि SSP जे ॾिनल तकिड़े हुकुम जी वाखाण कई आहे। मुतासिर नेक मर्द अयूब मेमण MNN TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मोहम्मद अयूब मेमण मेराणी यूनिवर्सिटी जो नंढो मुलाज़िम आहियां। समनाबाद में रहंदड़। राति मुंहिंजे घर ते 2:30 बजे राति जो पुलिस रेड करे मूंखे खणी विया ऐं थाणे ते विहारे पाड़े जे सभु माण्हुनि अची मूंखे उते ॻाल्हायो ऐं SSP जी महिरबानी जो उन मूंखे छॾायो। सुबुह जो 5:30 बजे मूंखे छॾियो वियो। मुंहिंजो रजिस्ट्री खातो चढ़ियल आहे। काज़ी आज़म खां मूं प्लाट वरितो 93-94 में। रजिस्ट्री 98 इहो SSP जी वॾी महिरबानी जो उन मूंखे आज़ादु करायो सुबुह जो ऐं इन्वेस्टिगेशन सही करे मूंखे इंसाफ़ ॾिनो आहे। हीउ पासे में जेको सरकारी प्लाट पियल हो हुन बुलेदीन कब्ज़ो कयो। इहो स्कूल जो प्लाट हो। हीउ मूं वटि रजिस्ट्री प्लाट आहे ऐं मूं वटि कागज़ बि आहिनि। तॾहिं बि मूंसां नाइंसाफ़ी कई वई आहे। पाड़े वारनि जी वॾी महिरबानी जेके राति थाणे ते सभु आया ऐं मूंखे उन्हनि SSP सां ॻाल्हाए छॾायो। उन्हनि जी वॾी महिरबानी। ऐं हक़ ते